खबर शामिल कंदासीं सूबे ज़िले खां सूबे ज़िले लॻ ॻोठ नवाड़ो जे रवासी नजफ़ अली उते पंहिंजे बचनि समेत एहतजाज कयो। दाइंदे चयो त असां शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जा जहिला IPPMN सैयद फज़ल अली शाह जिलानी PPMPA सैयद अहमद रज़ा शाह जिलानी उर्फ़ प्यार अली शाह जिलानी जा वोटर आहियूं। साईं फज़ल शाह जिलानी जन मुंहिंजी गुरबत ते तरस खाईंदे मूं मिस्किन खे नवाब शरीफ़ जे सरकारी ट्रेनिंग स्कीम में चौकीदारी जो ऑर्डर 11/2018 में वठी ॾिनो। 3 सालनि खां नौकरी कयां पियो, मूंखे सिर्फ़ 3 महीननि जी पघार बि साईं फज़ल शाह जिलानी जे चवण बाद ॾिनी वई। हिन वक़्तु मूंखे पघार न पियो मिलन, मूं सां गॾु भर्ती थियलनि खे पघार मिले पई। मुतासिर चयो त नवाड़ो ट्रेनिंग स्कीम खे ज़मीन प्लाट बि मुंहिंजो ॾिनल आहे। मुंहिंजे पुटु साहिल ट्यूमर जे बीमारी में मुब्तला आहे। कमाइण जो ॿियो को ज़रियो बि न आहे। पघार मां न मिलण करे बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। मां पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि साईं फज़ल शाह जिलानी प्यार अली शाह जिलानी खे अपील थो कयां त मुंहिंजनि बचनि ऐं मुंहिंजी गुरबत ते रहम खाई मूं मिस्किन खे पघारियूं ॾियारियूं वञनि, इंसाफ़ ॾियारियो वञे। मां निवाड़ी शहर जो रहवासी आहियां। 2011 खां मूंखे ड्रेनेज ते साईं प्यार अली साईं ऐं साईं फज़ल शाह जी मार्फत असांखे ऑर्डर मिलियो। हाणे यको एतिरे 2 सालनि में असांखे 3 महीननि जी पघार मिली आहे। हाणे महिरबानी करे साईं मुराद अली शाह बिलावल भुट्टो सरदारी साईं प्यार अली साईं खे अपील थो कयां त महिरबानी करे असां बचे करे विया बि हुआसीं। साईं जे मथां यादगिरो लही हुजे त असां महिरबानी ग़रीबनि खे अपील करे मुंहिंजो पुटु ब्रेन ट्यूमर जो मरीज़ आहे, मां दवा कराईंदो आहियां। साईं प्यार अली साईं खे अपील था कयूं त असांजी पघार कराए जीअं असां ग़रीबी का खाइका शादी खां बचूं ऐं उन ड्रेनेज स्कीम जी ज़मीन बि असांजी आहे, असांजो पीउ खातेदार आहे। महिरबानी करे असां